अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध में हुनर जी का भी कमी कोन्हे, हर इंसान के तकरीबन हुनर आहे। अॼु असां मुरली नवाज़ गॾु आहिनि, अचो त कयूं था हुन सां। अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। फ़कीर साईं, सभ खां पहिरीं पंहिंजो तारुफ़ कराइजो। इक़बाल जोगी जो पुट। मुरली आहे। मुरली नवाज़ इक़बाल जोगी जो पुट। ही जेका मुरली आहे जी, इहा सिंध जी सक़ाफ़त आहे। सही। मुरली अलगुरदो यफ्तारो बोरींदो भरो चंगो, जी, ये असांजी सिंध जी साज़ आहे। थोरो तेज़ ॻाल्हायो जीअं नाज़रीन सिंध जी सक़ाफ़त आहे। वो पूरी टेम में और गुरु जी, बड़ा पुल दिया रहा, मोहब्बती माण्हू दिया रहा। सही। अॼु मोहब्बती माण्हू घटि आहिनि, विरले आहिनि। सेवन में को 10 माण्हू या 5 माण्हू, बाक़ी ॿियो हर को वटि त बढ़िया कंहिंखे को कोन्हे। हर कोई चए मां सियाणो। जी जी, ही ॾुखियो कनि आहे। सही। मुरली जो कमु जेको आहे हिनखे सम्झण जे लाइ बि जी खपे, जी खपे, है न? सम्झण जे लाइ बि ध्यानु खपे। जी जी, ध्यानु। हा न, ध्यानु करे ॾिसंदे, जी, कननि सां ॿुधंदे, अखियुनि सां ॾिसंदे, सही पोइ तुंहिंजी रूह खे करार ईंदो। सही। तोखे सम्झ ईंदी, तोखे करार अच्छा, ईंदो। तव्हां काथे कहिड़नि महफ़िलनि में मेलनि में तव्हां मेला से सचल साईं बादशाह सचल सर मस्ते मिले अॻु थी? में लतीफ़ सरकार, जी, लतीफ़ सरकार जे मेले ते। वो सचल साईं जो दिल्ली में मेलो वारो थींदो आहे। जी जी, असांखे घुराईंदा। हर साल तव्हां मूंखे ॾींदा आहियो। हा, अच्छा, इश्क जेको कंदो सो कमाईंदो। बेशक। इहा ये तो इश्क आहे। हा, इश्क अलाह वारो इश्क आहे। सही, सचो। इहो मिजाजी न, मिजाज खे छॾे इश्क मिजाज, हक़ीक़ी आहे। हक़ीक़ी इश्क आहे। सही। समझी बाबा, इनमें राग राणो थियो, कोयारी थी, मेली थी, जोग थियो, लोड़ाऊ थियो, दिल थियो, इहे जेके सिंध जा राग आहिनि। अॼु नाज़रीन खे तव्हां कहिड़े फन जो मज़ारो यानी मुरली वॼाए ॿुधाईंदो, कहिड़ो राग चवंदो? हाणे जी, भेरवी राग ॿुधाईंदासीं। भेरवी। हा, भेरवी। भेरवी राग। हा, कलाम ससू पुनल जो। ससुई पुनल जो कलाम भेरवी राग। अचो त फ़कीर साईं जन खां ॿुधूं था पिया।
साईं साईं आबेदारी जो फन आहे आबेदारी जो फन आहे विरसे हरुण रवंदो जेके इश्क थिए जी यार हे ॿार वेठा आहिनि 8 सालनि जो 10 सालनि जी जो पोइ सिखिया वठे सही पोइ वरी सिखिया वठंदो त पोइ उनखे ठीकु ठाक थींदो हे हथनि खे हिननि खे चपनि खे निंड अची वेंदी आहे जोरी मुरली निकिरी वेंदी आहे जी जिले सखर जो मार मुरली नवाज़ पहिरियों नंबर इकबाल जोगी पर मशहूर सिंध में बाबा मुरली नवाज़ पहिरियों नंबर इकबाल जोगी जो फर्जंद हा दुर मोहम्मद दुर मोहम्मद फ़कीर असां सां गॾु हुयो जंहिंजो हुन जो मुज़ाहिरो तव्हांजे साम्हूं हुयो चाहे तो पोख नहीं चाहे तो पोख वाह वाह न तो वेंदा ई मुंद चढ़ी वाह पानी थी भी पोइरो पोइ सड़ी थी गई भई सो वाह ज़बरदस्त अॼु लाल लतीफ़ के में लुण भी सारो लोग कदे के भाई संगल आहे माशाअल्लाह दोस्तों इहो हुयो माहिर मुरली नवाज़ उस्ताद इक़बाल जोगी जो फर्जंद दुर मोहम्मद फ़कीर जंहिंजी वीडियो तव्हां ॾिठी असांखे उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक शेयर ऐं दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा दुआनि में रखंदा यादि अल्लाह ने